Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. हुन जी ज़िंदगी त बची वई आहे, पर शायदि हूअ सॼी ज़िंदगी कोमा मां न निकिरी सघे। खलल त पैदा थी चुकियो आहे अवां जे हिते अचण सां। खलल त पैदा थियण घुर्जे, छो जो इंसान पत्थर जो बुत बणिजी वेंदो आहे। लेकिन जब वसीम साहब इस्लामाबाद से कराची आए तो वो भी फौरन पीछे पीछे कराची आ गई। मुझो मतलब आ ताउठे जे एक निशान जे जरिए कंपनी जे 500 मजदूरन के फारिग करे सके तो छा काश असां वटि वक़्तु हुजे हिक ॿिए खे ॼाणण लाइ, हिक ॿिए खे सम्झण जे लाइ। मूंखे अवां जी ज़रूरत आहे अपी। मुझे दिल जा दरवाजा हमेशा तुझे लाइ खुलियल तुके दिलो जान सां तो चाहियां फसिया फसिया। हेलो ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।